सोबोदेरो में पीपी उम्मीदवारनि खे चूंड मुहिम दौरान वर्क करण महांगी पई थी वई। सोबोदेरो भरिसां पीपी जो गढ़ सम्झो वेंदड़ ॻोठ कमाल फ़कीर लाशारी में ॻोठाणनि पारां NA-204 जे उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जीलानी खां सख़्त पुछाणो। सैयद जावेद अली शाह जीलानी ऐं PS 3 जो उम्मीदवार नईम अहमद खरल ॻोठाणनि खे चुप कराईंदा रहिया। ॻोठाणनि पारां NA-204 जे उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जीलानी खां गुज़िरियल 20 सालनि जी कारकर्दगी बयान करण लाइ सवाल पुछिया। साईं जन को भी खातिर ख्वाह जवाब न ॾिनो। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। नईम साहब ऐं जावेद साहब जेके 20 सालनि में ॻोठ कमाल फ़कीर लाशारी लाइ कम कया आहिनि उहे सर तव्हां थोरो पेश कयो। 20 सालनि या 5 सालनि खां असांजी तक़रीबन सर असांजे ॻोठ जी बिजली 5 सालनि खां सर ख़राबु आहे, जेका असांजी सेट नथी थी सघे 5 सालनि खां। साईं मां बि ॻोठाणो आहियां सर ॿुधो न 20 सालनि में साईं ॿुधो सवाल जवाब जवाब ॾियूं था तूं छप कर।